नाज़िर, मीरपुर माथेलो में ब्याज खोरन की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ उद बिरादरी के माण्हुनि डीसी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था कासिम कलवर जी ये रिपोर्ट। जी, हिते उद बिरादरी सां गॾु मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमूं डिप्टी कमिश्नर घोटकी ऑफिस मौजूद आहिनि। ही एहतजाज करे रहिया आहिनि। हिननि जो चवणु आहे त यासीन कुराई नाले शख़्स हिननि खे लुटे फुरे नास करे छॾियो आहे। व्याज जी मद में हू हिकिड़ो सनत ऐं हिकिड़ी कारोबार बणाई बीठो आहे। अचो त हिननि एहतजाज कंदड़ माण्हुनि खां पुछा कयूं त हिननि जो छा चवणु आहे। हिन मिसकिननि माण्हुनि कहिड़ो ॾोह कयो आहे। डीसी घोटकी आॾो अॼु एहतजाजी मुज़ाहिरो आहे। असां हिन सां गॾु आहियूं उद बिरादरी सां। हिन सां इंसाफ़ थिए। असां ज़िले इंतज़ामिया खे बि चऊं था त हिन मिसकिननि सां इंसाफ़। मुसलसल ॾिसूं पिया त लेटर निकिरनि पिया व्याज खोरनि ख़िलाफ़, पर अॼु असीं हिते जेको गॾिया आहियूं डीसी ऑफिस जे अॻियां ऐं असां कमिश्नर सखर ऐं आला अमलदारनि ऐं आला अफ़सरनि खे घुर कयूं था, मुतालबो कयूं था त हिन सां इंसाफ़ कयो। जेकी हिन जी ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठा नी ॾाढा माण्हू आहिनि। ओड मिसकिन जेको आहे सो जेको हिते मिसकिन आहिनि, अक़लियत में आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां मुसलसल हिकु हफ़्ते खां ॾिसंदा अचूं पिया त ही ओड बिरादरी जा माण्हू मीरपुर माथेलो में प्रेस क्लब अॻियां जेको एहतजाज करनि पिया, इन्हनि जो आला अमलदारनि ते आवाज़ु पहुचे पियो त जेका मज़हब जा दावेदार आहिनि ऐं इंसाफ़ परस्त आहिनि ऐं पाण खे वॾो सॾींदा न आहिनि ऐं वॾियूं वॾियूं ऑफिसनि में वेही करे वॾा इदारा आहिनि हिते मीरपुर माथेलो हेडक्वार्टर आहे, त उन्हनि ग़रीबनि जे लाइ कंहिं बि नोटिस न वरितो आहे। त असीं जेको आहे पंहिंजो हाई कोर्ट सखर चीफ जस्टिस खां ऐं सुप्रीम कोर्ट पाकिस्तान खां ऐं कमिश्नर सखर खां त हिननि सां वेही करे त साफ़ शफ़ाक़ इनकारी कराए इन्हनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। ईअं त जेको सूद जो कमु आहे असांजे ज़िले घोटकी में हिकु नासूर जी शक्ल जेको अख़्तियार करे चुको आहे। इलाही केतिरियूं बिरादरियूं आहिनि, ग़रीब आहिनि, जिन इन सूद खोरनि खां तंग थी करे ख़ुदकुशियूं कयूं आहिनि। केतिरा ई जेके ग़रीब आहिनि उन्हनि घर छॾे विया आहिनि। अफ़सोस असांजी इंतिज़ामिया जेको कब्ज़ा आहिनि उते डीसी साहब वारा टीम वठी पुलिस वठी उन्हनि खे कब्ज़ा भञाइण लाइ त मिंट पहुची था वञूं। इन्हनि खे छो नथा गिरफ़्तार कयो? मूंखे एतिरो तंग थो करे, न ॿाहिरि निकिरणु थो ॾे, न कुझु एतिरियूं धमकियूं ॾिए थो, पिस्टल खणी करे असांखे परेशान करे थो। न असां रोज़ी करण जहिड़ा आहियूं, न कुझु, न ॿाहिरि निकिरण ॾिए थो। असांखे डीसी साहब खां अपील आहे त असां ख़ुदा असांजी मदद कई वञे। यासीन कुराई धमकियूं ॾिए थो, घर को निकिरी वञो ॿाहिरि। असांजा नंढड़ा बचड़ा बुख मरनि था। असांजा रोज़ी मर्द कोन करनि था। कयूं वञो असांखे तंग कयूं बीठो आहे। रोज़ रोज़ घर में ईंदो आहे पुलिस वठी, न असांखे रोज़ी करणु ॾींदो न कुझु। चवंदो आहे इहा जारी, असां नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि, काॾे वञूं, बुख मरदा पियूं। असां चीफ सेक्रेटरी के मुतालबो था कयूं ही ओड बिरादरी जेका सरापा 8 ॾींहंनि खां एहतजाज जी शक्ल अख़्तियार करे अॼु डीसी ऑफिस जे साम्हूं असां सभई गॾिजी करे सियासी समाजी जेके बि तंज़ीमूं आहिनि सभु असां सां गॾु आयूं आहिनि। इन्हनि जी वॾी महिरबानी आहे ऐं असां डीसी साहब ऐं कमिश्नर सखर खे बि मुतालबो था कयूं त असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। यासीन कुराई नाले जेको वॾो हिकिड़ो व्याजखोर आहे ऐं असां ग़रीबनि खे तंग करे पियो ऐं असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए पियो। त यासीन कुराई नाले शख़्स जेको असांखे ॿिन्ही हथनि सां लुटे रहियो आहे, व्याज जे मद में व्याजखोर आहे, जेको असांखे असांजूं ज़िंदगियूं तबाह करे छॾियूं आहिनि। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।